वफ़ाक़ी हुकूमत 9 मई जे वाक़िअनि खां पोइ तहरीक इंसाफ़ मथां पाबंदी लॻाइण ते गौर शुरू करे छॾियो आहे, जंहिं बाद उहो इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी नई पार्टी जो सरबराह थींदो। 9 मई जे वाक़िअनि 50 खां वधीक पार्टी अॻवाननि पारां धार थियण खां पोइ तहरीक इंसाफ़ ते ॾुखिया ॾींहं शुरू थी विया आहिनि। हर रोज़ नवां अॻवान पार्टी छॾण जा ऐलान करे रहिया आहिनि, जंहिं करे पीटीआई चेयरमैन इमरान ख़ान बि परेशान थी वियो आहे। ज़रीअनि जो चवणु आहे त पीटीआई मथां ॾुखे ई वक़्त ऐं इमरान ख़ान जे इम्कानी तौर साइड ते थी वञण खां पोइ अॻूणो वफ़ाक़ी वज़ीर शाह महमूद कुरैशी नई पार्टी जे कमान संभालण वारो आहे, जंहिं लाइ कोशिशूं पिणु कयूं पियूं वञनि। गवर्नर सिंध कामरान टिसोरी बि अहिड़ी अॻकथी कंदे चई चुको आहे त शाह महमूद कुरैशी पीटीआई पाकिस्तान जी अॻवानी कंदो। शाह महमूद कुरैशी नई पार्टी सां गॾु कमु कंदो त कंहिंखे बि एतिराज़ न हूंदो, छाकाणि त हू हिकु वॾो गादी नशीन आहे। हुन ऐं हुन जे मुरीदनि खे पाकिस्तान सां तमामु घणी मोहबत आहे। पीटीआई खे छॾे वेंदड़ जलील शरकपूरी ऐं फयाज़ुल हसन चौहान बि उहो इशारो ॾेई चुका आहिनि त हू शाह महमूद कुरैशी जी नई पार्टी जो हिसो हूंदा। जलील शरकपूरी जो चवणु आहे त अॼु बि ख़ान साहब खे दरख़्वास्त करे सघिजे थी त हू गोशा नशेनी में हलियो वञे ऐं शाह महमूद कुरैशी खे मौक़ो ॾिए। ॿिए तरफ़ फयाज़ुल हसन चौहान जो चवणु आहे त नई पार्टी ठहंदी जेकॾहिं शाह महमूद कुरैशी में सलाहियत हूंदी त उहो लीड कंदो। नई पार्टी ठहण में कुझु महीना लॻंदा ऐं कुझु ॾींहं में अहम मुलाक़ातूं कंदासीं। होॾां बचाव वारो वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चई चुको आहे त 9 मई जे वाक़िअनि बाद तहरीक इंसाफ़ ते पाबंदी लॻाइण वारे मामले ते गौर कयो पियो वञे, पर अञा को फ़ैसिलो नाहे थी सघियो। पीटीआई ते पाबंदी लाइ पार्लियामेंट खे इत्तमाद में वरितो वेंदो।